الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين आमीन सदक़ल्लाहुल अज़ीम। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मेहमान रमज़ान जी सहर जी नशरियात में राजा मेमण अवां सभिनी खे भली कार थो चवे ऐं जिथे हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं अवां जो प्यार अवां जो मोहबतूं हमेशह असां सां गॾु गॾु हूंदियूं आहिनि। ऐं अज़रा कीअं आहियो तव्हां? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। रोज़ा कीअं पिया हलनि राजा? ज़बरदस्त माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। ऐं मुंहिंजे तरफ़ां ऐं राजा मुंहिंजी पूरी टीम जे तरफ़ां तव्हांखे असांजी हीअ महिमान रमज़ान जी ख़ूबसूरत सहरी जेका आहे उहा मुबारक हुजे। ऐं अॼु बि जेको आहे असांजी सहरी रोज़मर्रा जीअं ख़ूबसूरत थियण वारी आहे, छो जो आलिम साहब गॾु हूंदा, नात ख़्वान गॾु हूंदा ऐं महरीन बि असां सां गॾु हूंदी जेका तमामु सुठा खाधा असांखे सेखारींदी आहे। त इहे ई बरकतूं इहे ई रौनकूं आहिनि जेके अल्लाह ताला जे तरफ़ां असांखे मिलंदियूं आहिनि। बिल्कुलु ही बरकतुनि भरी महफ़िल आहे ऐं सहरी जे टाइम में जीअं टाइम सफ़ा महदूद हूंदो आहे सहरी जो, माना पाण जल्दी असांजे जेके घर वारा उथी वेंदा आहिनि 2:30 बजे, पोइ वीचारा सॼो कुकिंग में लॻा पिया हूंदा आहिनि, पोइ जल्दी जो हू हूंदो आहे टाइम। शाम जो इफ़्तारी महिल त टाइम मिली वेंदो आहे, पर सहरी जो जेको टाइम हूंदो आहे उहो थोरो महदूद हूंदो आहे। त इन में तव्हांजे घर में स्क्रीन बि हलंदी आहे, टेलीविज़न स्क्रीन बि हलंदी आहे, त सुठो लॻंदो आहे। जीअं अम्मी जेको उथंदी आहे त उहा टेलीविज़न ऑन करे हली वेंदी आहे किचन में, वाह उन में क़ुरान शरीफ़ बि हलंदो आहे पियो, हमद बारी ताला ऐं ख़ूबसूरत महफ़िल हूंदी आहे। सो अॼु एज़ यूजुअल महरीन बि गॾु आहे। महरीन जी कैसी हैं आप? खुशामदीद कहते हैं। अल्हम्दुलिल्लाह, आप लोग कैसे हैं? हम भी ठीक है, आप ठीक-ठाक अल्हम्दुलिल्लाह। तो आप के कैसे जा रहे हैं रोज़े? रोज़े बहुत अच्छे जा रहे हैं। अल्लाह इस महीने की देखें बरकत होती है कि हम में अल्लाह ताला इतनी हिम्मत दे देता है कि हम इतनी सख्त गर्मियों में भी इतने लंबे लंबे रोज़े कुछ खाए पिए बगैर गुजार लेते हैं। बिल्कुल। और दूसरी बात ये कि खाना भी बना रहे होते हैं, भूख भी नहीं लगती, प्यास भी नहीं लगती। मतलब हमारा ईमान उस वक्त इतना स्ट्रांग हो जाता है कि हम जो है वो खुशी खुशी किचन में, वरना आम दिनों में ऐसा नहीं होता। आम दिनों में ऐसा होता है कि भाई हम जस्ट खाना बन रहा होता है और हम बस देगची में से निकाल के खा लेते हैं। बहुत अच्छी बात की। और वैसे भी मैं तो सब औरतों को सलाम पेश करता हूँ कि सलाम है आपको, क्योंकि बचपन से ही लेके हमने देखा है कि हम तो जब बड़े होते हैं तब हमें नौकरी मिलती है, लेकिन हमारे घर में हमने बचपन में ही अपनी माँ को काम करते हुए देखा है। वो आप बचपन से ही जो है नौकरी पे लग जाती हैं, तो बहुत बहुत सलाम है। और औरत जो मकाम आहे वो तमामु ज़बरदस्त मकाम आहे, वॾो मकाम आहे। शाबस आहे, सलाम आहे अव्हां खे जो अव्हां सॼे काइनात खे, सॼी दुनिया खे जेको आहे सो मर्दनि खे जेको आहे सो हलायूं पियो। ऐं वाक़ई में मतिलबु हिकु औरत जेका आहे उहा पंहिंजो घर ठाहींदी आहे। मर्द जो कमु आहे, राजा बि इन ॻाल्हि खां इतफ़ाक़ कंदो, मर्द जो कमु आहे सिर्फ़ु ॿाहिरां कमाए अचणु, ऐं सॼे घर खे जेको आहे औरत हलाईंदी आहे। हा जी जी जी। सो बहरहाल आलिम साहब बि असां सां गॾु आहिनि, पर उन खां पहिरीं असां हमद जी तरफ़ हलंदासीं। गुलाम मुस्तफ़ा असां सां गॾु आहे। इंट्रोडक्शन कराईंदा हलूं। अलामा उमेर रज़ा क़ादरी साहब आहिनि। सर अस्सलाम वालेकुम, तव्हांखे भली कार था चऊं। तव्हांखे मुबारक हुजनि माह रमज़ान जूं। महिमान रमज़ान जी नशरियात में तव्हां असां सां गॾु आहियो। गुलाम मुस्तफ़ा साहब गॾु आहिनि, त तिलावत थी आहे त हाणे हमद बारी ताला थिए, त माशाल्लाह। नाज़ न कर जीवन ते वक्त विञा तूं न सुते, नाज़ न कर जीवन ते वक्त विञा तूं न सुते, खेल ख़त्म थी वण ते, खेल ख़त्म थी वण ते
हलदा पई वो पोया शू अल्लाह 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 अल्लाह। मस्जिद जे आवीना चए बुरुठा हैं रबना, मस्जिद जे आवीना चए बुरुठा हैं रबना। अगूं थिसी ॾाढा बुना, अगूं थिसी ॾाढा बुना, छोड़ इहा यर कर तूं अल्लाह 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 अल्लाह। सुभान अल्लाह माशाल्लाह। गुलाम मुस्तफ़ा भा जो आवाज़ तमामु प्यारो। अच्छा अलामा साहब आहिनि त अलामा साहब खां जेको आहे सवाल कंदासीं। हूअं त जुमो जेको आहे असांजो तव्हां ख़बर आहे राजा ईद खां घटि न आहे, जुमे खे ईद जी फज़ीलतूं मिलियल आहिनि, बरकत वारो ॾींहुं आहे। पर रमज़ानुल मुबारक में जुमे ॾींहं जी जेका ख़ासि फज़ीलत आहे उहा बयानु कजो। मां हज़रत तव्हांखे हिन ॻाल्हि में ज़रूरु कट कंदुसि। अलामा साहब खां बिल्कुलु जवाबु असां ॿुधंदासीं, छो त मां चवंदो आहियां त जॾहिं ज़िक्र अलाह जो थिए थो त असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र थी वञे ऐं का नात थी वञे त उन खां पोइ पाण साईं जी तरफ़ था अचूं। जी जी सर, नात ॿुधाईंदा नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां। मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में, मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में, जिए गुल गुलाबी आसोहड़ो गोलन में। मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में, मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में, जिए गुल गुलाबी आसोहड़ो गोलन में, जिए गुल गुलाबी आसोहड़ो गोलन में। हशर वेल हूंदा सवेराज राणा, तनीअ में मोहम्मद परे खां सुञाणा। हशर वेल हूंदा सवेराज राणा, तनीअ में मोहम्मद परे खां सुञाणा। हूंदसि छोटकारीअ जो झंडो हथन में, हूंदसि छोटकारीअ जो झंडो हथन में, जिए गुल गुलाबी आसोहड़ो गोलन में। जहन्नम के जहडी थी दी मौज मस्ती, उन्हीं बाह के हटाए का हस्ती। जहन्नम के जहडी थी दी मौज मस्ती, उन्हीं बाह के हटाए का हस्ती। करे पार कश्ती आणी दो अमुन में, करे पार कश्ती आणी दो अमुन में, जिए गुल गुलाबी आसोहड़ो गोलन में। मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में, मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में, जिए गुल गुलाबी आसोहड़ो गोलन में। ज़ईफ़न जो ज़ामिन ॾींदो राह ठाहे, दुखन ऐं गमन जी का परवाह नाहे। ज़ईफ़न दुखन जी का परवाह नाहे, दुखन ऐं गमन जी का परवाह नाहे। अची पाण सरवर बिहंदो सिफ़न में, अची पाण सरवर बिहंदो सिफ़न में, जिए गुल गुलाबी आसोहड़ो गोलन में। शुक्र कर महेसर शफ़ादार मिलियो, पको साथ ॾींदड़ वफ़ादार मिलियो।
शुक्र कर महेसर शफादार मिलियो पको साथ दीदड़ वफादार मिलियो गुलामे नबी थी खुशी हर वतन में गुलामे नबी थी खुशी हर वतन में जिए गुल गुलाबी आसोहड़ो गुलन में मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में जिए गुल गुलाबी आसोहड़ो गुलन में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। अज़रा ही असांजे बचपन जूं इहे नातूं साईं गुलाम नबी मैसर साहिब जी नात हुई आहे ऐं बचपन में ॾाढियूं इहे नातूं ॿुधियूंसीं ऐं पाण बि चवंदा हुआसीं। साईं इमदाद अली फुलपोटो जी नातूं तमामु ज़बरदस्त मौलूद शरीफ़ चवंदा हुआसीं हिननि खे असां मौलूद चवंदा हुआसीं नाते रसूल वकुल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि चई सघिजे थो पर असां मौलूद शरीफ़ चवंदा हुआ। मौलूद शरीफ़ ॿुधाए त माशाअल्लाह बचपन यादि ॼराए छॾियो तव्हां। वॾी महिरबानी साईं तव्हांजो सुवालु कंटिन्यू कयो जी प्लीज़। जी तव्हां पहिरियां सवाल इहो कयो त जीअं जुमे जॾहिं जी आम ॾींहंनि में फज़ीलत हूंदी आहे आम महीननि में फज़ीलत हूंदी आहे ईअं रमज़ान शरीफ़ में हिन जी का ख़ासि फज़ीलत त हिन बारे में हदीस मुबारक मियां हुज़ूर सल्लल्लाहु तआला वसल्लम इरशाद फरमायो त जुमे जो ॾींहुं अहिड़ो ख़ासि आहे रमज़ान शरीफ़ में त इन जी हर सात में हर घड़ी में अलाह ताला 10 लख माण्हुनि खे जहन्नम मां आज़ादु फरमाईंदो आहे ऐं 10 लख माण्हू उहे जंहिंखे जहन्नम जंहिं ते वाजिबु थी चुको आहे उन्हनि खे अलाह ताला जहन्नम खां निजात अता फरमाईंदो आहे। अहिड़ो माशाअल्लाह बरकत वारो ॾींहुं आहे जुमे जो ॾींहुं रमज़ान में मिली वञे त अलाह ताला असांखे तौफ़ीक़ अता फरमाए इस्तग़फ़ार जी बि कसरत कयूं ऐं दुरूद शरीफ़ बि कसरत करूं इंशाअल्लाह अज़ीज़ अलाह ताला असांखे इन सां तमामु सुठियूं नेकियूं असांखे ॾाढियूं नेकियूं अता मिलंदियूं। आमीन आमीन माशाअल्लाह ज़बरदस्त सवाल कयो अज़रा त जुमे जो ॾींहुं जेको आहे सो बरकतुनि वारो ॾींहुं हूंदो आहे ऐं भलारो ॾींहुं हूंदो आहे पर मां चवंदो आहियां त रमज़ान जो जेको हीउ पूरो महीनो आहे उनजो जेको हिकिड़ो सेकेंड आहे हिकिड़ो जेको साह जी जेका सिसकी आहे उहा मतिलबु वॾे क़दुरु करण वारी आहे। इन महीने में तव्हांखे जेतिरो थी सघे तव्हां अलाह साईं जी इबादत कयो जेतिरो थी सघे। अच्छा इहो ही महीनो उहो आहे राजा जंहिंमां अलाह साईं पाण चयो आहे त फ़ाइदो वठो मतिलबु हर शइ मां तव्हां फ़ाइदो वठो हर ॾींहं मां फ़ाइदो वठो हर राति मां फ़ाइदो वठो हर घड़ीअ मां फ़ाइदो वठो। अच्छा हिते हिकिड़ो ॿियो सुवालु ज़हन में आहे ॾाढो सुठो सुवालु आहे त जॾहिं असां सहरी कंदा आहियूं या असां इफ़्तार कंदा आहियूं पर सहरी में त चवंदा आहिनि त तव्हां कुझु न कुझु खाओ भली पर इफ़्तार जे लाइ चयो वेंदो आहे त इफ़्तार जेसि ताईं रोज़ो खुलंदो न आहे तेसि ताईं अगरि तव्हां का बि दुआ घुरो था त मलाइक जेके हूंदा आहिनि उहे आमीन चवंदा वेंदा आहिनि त उहो जेको आहे आलिम साहिब खे चवंदासीं त उन ते थोरी रोशनी विझे। जी बिल्कुलु ईअं हदीस मुबारक में ईंदो आहे सरकार सल्लल्लाहु तआला वसल्लम जिन इरशाद फरमायो त जेका बि रोज़ेदार शख़्स हूंदा आहिनि बवक़्ति इफ़्तार जेकी बि दुआ घुरंदा आहिनि फ़रिश्ता उन ते मलाइक उन ते आमीन चवंदा आहिनि ऐं सारो ॾींहुं ईअं थींदो आहे त सॼो ॾींहं में जेकी बि दुआ घुरंदो रहंदो आहे मलाइक उन जी दुआनि ते आमीन चवंदा रहंदा आहिनि अलाह ताला उन जी बरकत सां उन जी दुआऊं क़बूल फरमाईंदो आहे। बिल्कुलु तमामु सुठी ॻाल्हि ऐं हिते मां ज़रूरु इहो चवंदुसि त जेतिरो थी सघे त जेके असांजा क़रीब असां वटि न आहिनि जेके असांजा रिश्तेदार असां वटि न आहिनि जेके हुन दुनिया में आहिनि जेतिरो थी सघे उन्हनि ते नवाफ़िल पढ़ी उन्हनि खे बख़्शियो क़ुर शरीफ़ जी तिलावत करे उन्हनि खे बख़्शियो त थी सघे थो उन मां उन्हनि ताईं फ़ाइदो पहुचे। ॾिसो अॼु असां हिते आहियूं सुभाणे असां बि उते हूंदासीं हुन दुनिया में हूंदासीं त जेतिरो थी सघे असांखे जेको मौक़ो मिलियो आहे इन मौक़े जो फ़ाइदो वठूं। इंसान कुझु कोन्हे को इंसान जी शनाख़्त ई ख़तमु थी वञे जॾहिं इंसान नथो रहे। ॾिसो हिकिड़े साह अचे थो माण्हू हलियो थो वञे अटैक पवंदो आहे या कुझु माण्हू हलियो थो वञे त पोइ घर वारा ई चवंदा आहिनि त भाउ इहो हाणे मैयत खे हेॾां कयो मैयत खे केॾीमहिल था खणो नालो ई विसरी वियो राजा छा हुयो अज़रा छा हुई फलाणो छा हुयो त इंसान कुझु कोन्हे जेतिरो थी सघे निवड़त रखो पंहिंजो पाण में ऐं जेतिरो थी सघे पंहिंजे बचड़नि सां प्यारु कयो। जीअं मां सवेल औरत जी ॻाल्हि कई त असां मर्द जेके आहियूं असां चवंदा आहियूं त न औरत असांजे लाइ कुझु कोन्हे असां घर वेंदा आहियूं पंहिंजी ज़ाल खे दड़का ॾींदा आहियूं पंहिंजे घर वारनि खे दड़काईंदा आहियूं उन्हनि सां तेज़ ॻाल्हाईंदा आहियूं। जेतिरो थी सघे अव्हांखे पंहिंजे घर वारनि जी पंहिंजे बचनि जी पंहिंजे ज़ाल जी पंहिंजी माउ जी ख़िदमत कयो ऐं उन्हनि सां धीरे से प्यार सां पीसफुल रखो। उन्हनि जो माइंड पीसफुल हूंदो त तव्हांजी ज़िंदगी ॾाढी सुठी गुज़ारींदा तव्हांजे घर में खाधा सुठा पचंदा तव्हांजे बचड़नि खे सुठो सबक़ु मिलंदो। हाणे नंढड़ा ॿार ॾिसंदा त बाबा अम्मा खे अहिड़ो दड़का ॾे त पोइ
ओढ़ो ही असर पड़ता। तो मेरीन, आज आप क्या सिखा रही हैं? औरत की बात हो रही है तो मैं तो बड़ा मुतासर होता हूँ और मैं सलाम पेश करता हूँ, क्योंकि मैं भी एक औरत का बेटा हूँ और मैं भी एक औरत का भाई हूँ, मैं भी एक औरत का हस्बैंड हूँ। तो बड़ा अच्छा लगता है आप लोगों को देख के। घर में भी मैं होता हूँ तो मैं कोशिश करता हूँ कि अम्मा वालों के साथ थोड़ा घुल मिल जाऊँ। तो आपको कैसा लगता है? औरत पे आप भी थोड़ा बहुत बात करिएगा, लेकिन पहले मुझे बताइए रेसिपी क्या बता रही हैं आप? अच्छा, आज हमारी रेसिपी बहुत आसान सी है। हाँ। और कोशिश हम ये करते हैं कि सहरी में टाइम कम होता है तो आसान सी रेसिपी बनाएं तो, और सबकी मज़ेदार होती है। तो आज हम मटर पुलाव बना रहे हैं। मटन पुलाव? जी, मटर पुलाव। मटर पुलाव, या अच्छा मटर। अच्छा राजा और ज़्यादा खुश हो गया कि मटन पुलाव बन रहा है आज उधर मटर पुलाव। मटन पुलाव भी हम बनाएंगे इंशाल्लाह, लेकिन आज हम मटर पुलाव बना रहे हैं क्योंकि मटर जो है वो आजकल अच्छी आ रही है। हाँ। तो एक नेचुरल मटर पुलाव। अच्छा, इसमें आलू भी हम डालेंगे? आलू ऑप्शनल है, आप डाल सकते हैं, लेकिन आप नहीं डाल रही हैं? मैं नहीं डाल रही क्योंकि हमने कल भी आलू कुछ बनाया था, थोड़े दिन पहले आलू अंडे बनाए। आज सहार भाई की ईद का दिन है, फेवरेट है, लेकिन मेरी भी फेवरेट है पुलाव। मैं उस गेट से उठा के लेके चला जाऊंगा, बात सीधी है। चले जी, हम शुरू करते हैं, लेकिन ब्रेक के बाद आते हैं तो आपसे हम रेसिपी सुनते हैं। नादरीन, पेन पन हथ में ॾिसो, मां तो तार पोएं प्रोग्राम में ॿुधायो पेन पन जो मां तव्हां खां अञा सुठो हिकिड़ो आइडियो ॾिनो त तव्हां मोबाइल खणो ऐं नंढड़ी क्लिप रिकॉर्ड कयो, भला काफ़ी ज़रूरत है। असांजे घर में माण्हुनि मोबाइल हूंदा बि न आहिनि कंहिं वटि, जंहिं वटि न हूंदा उहो पेन पनो ज़रूरु खणंदो। अच्छा, ये नंढो ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ वापसि अचूं। अल्लाह तबारक व तआला असांजो ही इबादतूं क़बूल फरमाए। आमीन। मेहमान रमज़ान जी हिन ख़ूबसूरत सहरी ट्रांसमिशन में तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार कयूं था ऐं अलाह साईं असांखे इबादत करण जो मौक़ो ॾिनो आहे, त इन मां भरपूर फ़ाइदो वठो। ऐं हिन वक़्तु स्टूडियो में असांखे हिकु ॿी तमामु प्यारी नात ख़्वान जॉइन कयो आहे, लाइबा ज़फ़र। उनखे वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम लाइबा, कैसी हैं? ठीक है, आपको वेलकम करते हैं मेहमान रमज़ान की खूबसूरत सहरी में। अच्छा, त हाणे जॾहिं ॻाल्हि हले थी सहरी जी ऐं ॻाल्हि कयूं पिया असां पंहिंजी किचन जी, त किचन में ॾिसंदासीं, पुछंदासीं राजा किचन में आहे त हलंदासीं किचन जी तरफ़। त किचन में छा पियो पचे? बिल्कुलु जी, अञा ताईं त ख़बर मूंखे पइजी वई आहे त जेको आहे सो अॼु मटन पुलाव ठहे पियो, सॉरी मटर पुलाव ठहे पियो। मटन जो मां लवर आहियां ॾाढो, त इन जे करे मूंखे मटन ई फेस में आहे, पर ख़ैर है मां हिनखे मटन करे ही खाई वेंदुसि, नो इशू। तो आज क्या क्या होना चाहिए मटर पुलाव के लिए? अच्छा, हमारे जो मटर पुलाव के लिए हम जो मेजरमेंट है हमारी, ये 3 कप हमारे पास चावल हैं, 2 बड़ी प्याज हैं, 1 कप मटर है, धनिया पुदीना हम गार्निश के लिए डाल देंगे, और 1 टेबल स्पून लहसुन और 1 टेबल स्पून अदरक, और कुटी लाल मिर्च 1 चाय का चमचा, गरम मसाला 1 खाने का चमचा, नमक हस्बे जायका। अच्छा जी, 3 कप चांवरनि जा आहिनि, तव्हां ॾिसी रहिया हूंदो, सॼी रेसिपी रेडी आहे। ऐं 2 बसर जेके आहिनि सो कटिया विया आहिनि, उहे बि पिया आहिनि। ऐं हिकिड़ो कप जेको आहे सो मटर जो आहे, पीज़ जेके पाण चवंदा आहियूं, मटर पीज़ सिंधी में चवंदासीं। ऐं धाणा जे पिया आहिनि, मिर्च पिया आहिनि, फूदनो आहे, एंड गरम मसालो आहे, लूण वगैरह, मिर्च वगैरह। और ये क्या बताया आपने? ये पेस्ट अदरक लहसुन पेस्ट, जिंजर गार्लिक पेस्ट। हाँ, अदरक। अच्छा, इसमें हम एक ये बाज़ लोग टमाटर भी पसंद करते हैं, तो आप टमाटर भी 1 डाल सकते हैं जी, उसमें भी कोई वो नहीं है। ये तो ऐसे ही है ना हमारे लिए, हम 1 टमाटर इसमें ऐड करेंगे। चलिए जी, ये कैसे बनेगी थोड़ा ये भी बता दें। अच्छा, हम पहले इसमें ऑयल लेंगे, ऑयल हम आधा कप लेंगे, उसमें हमने प्याज डालनी है,
और हमने अपना गरम मसाला, खड़ा गरम मसाला डाल देना है। उसको हम थोड़ा सा मिक्स करेंगे। फिर उसके बाद हम अपनी मटर ऐड कर देंगे। मटर ऐड करने के बाद हम उसमें लहसुन, अदरक और जो लोग मिर्चें पसंद करते हैं, हरी मिर्च का आप पेस्ट भी बना के इस टाइम पे डाल सकते हैं। फिर उसके बाद हम जब मटर को गलाने के लिए हम थोड़ा सा पानी अंदाजे से इसमें ऐड कर देंगे और इसको ढक देंगे। फिर उसके बाद हमने इसमें अपने चावल डालने हैं। चावल डाल के हम चावलों का पानी डालेंगे और इसको दम कर देंगे। तैयार हो जाएगा मतलब? जी बिल्कुल। मतलब कोई घुमाना वगैरह नहीं है फिलहाल? नहीं, वो तो आपको पता है कि कब घुमाना है तो आप घुमा सकते हैं। चलिए अच्छी बात है। मैं ये जब बता रही थी मैं इमेजिन कर रहा था कि मैं खुद बना रहा हूँ ना, तो अभी कोशिश करूँगा, ये भी ट्राई करूँगा। और वो देखो मुझे आलू अंडा वो भी मैं ट्राई ज़रूर करूँगा। अच्छा राजा खां रमज़ान खां पोइ पुछी तव्हांखे ॿुधाईंदसि त राजा कहिड़ियूं रेसिपी पाण सिखियूं ऐं कहिड़ियूं ट्राई कयूं। बिल्कुल ईद ते। हाँ ईद ते। ईद जे शोज़ में इंशाल्लाह मेहरीन भी हमारे साथ। जैसे राजा कह रहे थे कि मैं हमारी औरतों को सलाम है, तो आप ऐसा कर सकते हैं कि भाई आप किसी दिन आप बना के खिलाएं। उनको बोले भाई आपकी छुट्टी है, संडे को मैं घर पे हूँ, तो आपको मैं बना के वो तो सरप्राइज होगा उनके लिए। वो तो वैसे भी नहीं बनाती हैं, कुक बनाता है। लेकिन मैं सोच रहा हूँ कि कभी कभी जो है मैं भी कर लूँ, ये भी सरप्राइज हो जाएगा। तो फिर सलाम जो है सही कबूल होगा। बिल्कुल वैसे कबूल नहीं है। चले जी आप शुरू करें रेसिपी को और हम फिर प्रोग्राम को आगे बढ़ाते हैं। जी जी। अच्छा असां सां लाइबा गॾु आहे त ऐं ख़ूबसूरत पुलाव बि असांजो तयारु थियण वारो आहे ऐं शुरूआत थी चुकी आहे। त नाते रसूल खां जेको आहे असां पंहिंजे पुलाव जो जेको आहे इफ्तिताह जी लाइबा नाते रसूल मकबूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश करेंगी आप सबके सामने। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दुरूद शरीफ पेश करने जा रही हूँ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला सय्यदना अलैहि व सय्यदतना फातिमा व सय्यदतना ज़ैनब व सय्यदना हसन व सय्यदना हुसैन वाला आलिही व सहबिही व बारिक व सल्लम। प्यारे नबी की ज़ात पर सबका दुरूद है, प्यारे नबी की ज़ात पर सबका दुरूद है। सरकार दो जहान पर, सरकार दो जहान पर सबका दुरूद है। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला सय्यदना अलैहि व सय्यदतना फातिमा व सय्यदतना ज़ैनब व सय्यदना हसन व सय्यदना हुसैन वाला आलिही व सहबिही व बारिक व सल्लम। सिर्फ एक बार, सिर्फ एक बार, सिर्फ एक बार, सिर्फ एक बार दिल से मुस्तफा को तू पुकार। सिर्फ एक बार, सिर्फ एक बार दिल से मुस्तफा को तू पुकार। होगा बेड़ा पार तेरा, होगा बेड़ा पार, होगा बेड़ा पार तेरा, होगा बेड़ा पार, होगा बेड़ा पार तेरा, होगा बेड़ा पार।
होगा बेड़ा पार तेरा, होगा बेड़ा पार। दिल से मुस्तफा को तू पुकार, सिर्फ एक बार, सिर्फ एक बार। जहाँ जहाँ भी गए वो करम ही करते गए, जहाँ जहाँ भी गए वो करम ही करते गए। किसी ने मांगा न मांगा वो झोली भरते गए, किसी ने मांगा न मांगा वो झोली भरते गए। ऐसे हैं सरकार मेरे, ऐसे हैं सरकार, ऐसे हैं सरकार मेरे, ऐसे हैं सरकार, ऐसे हैं सरकार मेरे, ऐसे हैं सरकार। दिल से मुस्तफा को तू पुकार, सिर्फ एक बार, सिर्फ एक बार। गम सभी राहत तो तस्कीन में ढल जाते हैं, गम सभी राहत तो तस्कीन में ढल जाते हैं। जब करम होता है हालात बदल जाते हैं, जब करम होता है हालात बदल जाते हैं। कोई देखे तो सगे उनकी दुहाई देकर, कोई देखे तो सगे उनकी दुहाई देकर। या मोहम्मद से तो पत्थर भी पिघल जाते हैं। ऐसे हैं सरकार मेरे, ऐसे हैं सरकार, ऐसे हैं सरकार मेरे, ऐसे हैं सरकार, ऐसे हैं सरकार मेरे, ऐसे हैं सरकार। दिल से मुस्तफा को तू पुकार, सिर्फ एक बार, सिर्फ एक बार। माशाल्लाह माशाल्लाह जी, ज़बरदस्त। तव्हां कॾहिं ईअं ट्राई कयो आहे पंहिंजे प्रोग्राम में नात पढ़ी आहे कॾहिं? मां नात ॿुधंदी आहियां, जेकी मुंहिंजे प्रोग्राम में बि ईंदी आहे लाइबा, सो आउं कॾहिं ट्राई न कयो आहे। ट्राई न कयो आहे त हाणे ख़्वाहिश मूंखे हाणे पैदा थिए पई। हा, तव्हां मूंखे ब्रेक में ॿुधायो त जेको आहे सो मां बि सिंगिंग जी तरफ़ न सिंगिंग जी तरफ़ न ला माफ़ी ॾे, मतिलबु नात सिखंदसि ज़रूरु। ऐं पोइ पंहिंजे प्रोग्राम में या वरी न रमज़ान जे सहरी ट्रांसमिशन में इंशाल्लाह आउं बि चवंदसि। माशाल्लाह, तव्हां बि चइजो जी। उमेर रज़ा क़ादरी साहब असां गॾु वेठा आहिनि, अलामा साहब। अच्छा, अलामा साहब खां सवाल कंदासीं हिकिड़ो, रमज़ान ऐं क़ुरान जे दरमियान छा निस्बत आहे? रमज़ान ऐं क़ुरान जे दरमियान निस्बत ईअं आहे त रमज़ान शरीफ़ जॾहिं ईंदो आहे त माण्हुनि जी अलमारी में क़ुरान शरीफ़ हथ में ईंदो आहे। वैसे तो क़ुरान शरीफ़ अलमारी में रखियो हूंदो आहे, पर जॾहिं रमज़ान शरीफ़ ईंदो आहे माण्हू क़ुरान शरीफ़ खणी पढ़ंदा आहिनि। ऐं रमज़ान शरीफ़ उहो महीनो आहे जंहिंमें क़ुरान शरीफ़ नाज़िल थियो हुयो। क़ुरान पाक में अल्लाह ताला इरशाद फरमाए थो शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िला फ़ीहिल क़ुरान, यानी रमज़ान जो उहो महीनो जंहिंमें क़ुरान शरीफ़ नाज़िल थियो हुयो। त रमज़ान ऐं क़ुरान इहे ॿई बाबरकत उम्मत महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नाम मिलिया आहिनि। अच्छा, जीअं तव्हां चओ त सभिनी खे ख़बर आहे त रमज़ान शरीफ़ में क़ुरान शरीफ़ नाज़िल थियो, पर आसमानी किताबूं हिन महीने में के ॿियूं बि नाज़िल थियूं हुयूं? जी जी बिल्कुलु, ईअं बि आहे त हदीस मुबारका में ईंदो आहे, मुस्नद इमाम अहमद बिन हंबल में आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो तौरेत, ज़बूर, इंजील ऐं क़ुरान मजीद इहे चारई किताबूं रमज़ान शरीफ़ में नाज़िल थियूं आहिनि। तौरेत रमज़ान जी 29 तारीख़ ते नाज़िल थी हुई, ऐं ज़बूर रमज़ान शरीफ़ जे 6 रोज़े ते नाज़िल थी हुई, ऐं तौरेत जेको आहे रमज़ान शरीफ़ जे 14 ते नाज़िल थी हुई। ऐं इन सां गॾो गॾु रमज़ान शरीफ़ में क़ुरान शरीफ़ बि असांखे मिलियो हुयो। सुठी ॻाल्हि तव्हां ॿुधाई। ऐं असां पंहिंजे जेको ॿारनि खे स्पेशली हाणे एजुकेशन ॾियूं था त उन में जेकी इस्लामी महीना आहिनि, इस्लामी ॾिहाड़ आहिनि, इन्हनि खां असां ॾाढो परे रखियो आहे। इहो वालिदैन खे खपे त इस्लामी महीना पंहिंजे ॿारनि खे, बचनि खे इस्लामी तारीख़ूं यादि करायो। जो हू जनवरी फेबरवरी मार्च मां निकिरनि ई कोन था ॿार। भई जनवरी पहिरियों महीनो आहे, जीअं मुहर्रमुल हराम पहिरियों महीनो आहे, साल जो कहिड़ो महीनो पहिरियों आहे, त इहो ज़रूरी आहे मुंहिंजे ख़्याल सां। बिल्कुलु। अच्छा राजा, असां आलिम साहब खां पुछंदासीं त रोज़ेदार जे लाइ 2 ख़ुशख़बरियूं आहिनि अलाह ताला जे तरफ़ां, त उहे कहिड़ियूं आहिनि? जी बिल्कुलु, 2 ख़ुशख़बरियूं रोज़ेदार जे लाइ हूंदियूं आहिनि। हदीस मुबारका में ईंदो आहे जंहिंजो मफ़हूम ईअं आहे त अल्लाह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो
रोज़ेदार जे लाइ वक़्तु इफ़्तार ॿ ख़ुशख़बरियूं आहिनि। हिकु ख़ुशख़बरी त इहा आहे त उहो रब ताला जी रिज़ा उन जे लाइ मिली वेंदी आहे, अलाह ताला उन सां राज़ी थी वेंदो आहे। ॿी ख़ुशख़बरी इहा त सॼो ॾींहुं बुख ऐं प्यास में सॼो ॾींहुं गुज़ारण खां बाद में वक़्तु इफ़्तार उनखे पाणी बि मिलंदो, उनजो इफ़्तार थींदी, रोज़ो खुलंदो। इहे ॿ ख़ुशख़बरियूं उनखे रोज़ेदार खे मिलंदियूं आहिनि। सुभान अल्लाह, तमामु प्यारी ॻाल्हि कई अलामा साहब। अच्छा, इन ई ज़ाहिर सवाल जवाब असां कंदा आहियूं, असांखे खोड़ सारी दीनी मालूमात मिलंदी आहे। ऐं जीअं हिननि चयो त हिन ई महीने में ॿिया कहिड़ा कहिड़ा किताब नाज़िल थिया, उहो बि तव्हां ॿुधी वरितो। खोड़ सारी हिकिड़ो सवाल मुंहिंजो इहो ई आहे त नंढड़ा ॿार बि रोज़ो रखंदा आहिनि, वॾनि सां गॾु रोज़ो रखंदा आहिनि, त काफ़ी ज़िद्दी ॿार हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि निमाज़ वक़्तु माना जंहिंमहिल वालिदेन निमाज़ पढ़ंदा आहिनि त उनजे मथां अची कुॾंदा आहिनि, खेॾंदा आहिनि या अॻियां गुज़री वेंदा आहिनि या क़ुर शरीफ़ पढ़ंदा आहिनि त उन वक़्तु अची कंदा आहिनि, त उनजे लाइ छा चयो वियो आहे त छा उहा निमाज़ भॼी पए या उहो क़ुर शरीफ़ पढ़ण में जेको केतिरो माण्हू ध्यानु करे पर ध्यानु ॾींदो आहे। अवलनि त वालिदेन खे एहतियात करणु घुरिजे त जंहिं महिल नमाज़ पढ़नि त पंहिंजे जेका नंढड़ा नंढड़ा ॿार आहिनि उहे ओड़ी जॻह ते न अची सघनि, छो त नमाज़ में असां अलाह ताला जी इबादत करे रहिया हूंदा आहियूं। ईअं सम्झो त असां रब ताला सां कलाम करे रहिया हूंदा आहियूं ऐं हिन जे दरमियान अगरि नंढड़ा ॿार ईंदा त इहो खुलियल वाक़िअ थींदो आहे। हिन सां नमाज़ न टुटंदी आहे, अलबत्ता अमल कसीर पातो वञे त नमाज़ टुटी वेंदी। अमल कसीर जी तारीफ़ इहा आहे त अगरि कोई ॿियो शख़्स ॾिसे थो ऐं उहो ॾिसण वारो ईअं सम्झे थो नमाज़ में हीअ न आहे, अगरि ईअं ॾिसण वारो सम्झे थो चाहे उहो पल भर जे लाइ बि अहिड़ी का सूरत थिए थी त नमाज़ टुटी थी वेंदी ऐं इन खां अलावा नमाज़ न टुटंदी आहे। अच्छा, नमाज़ में ख़्यालात ईंदा आहिनि माण्हू खे, तमामु घणा को बिज़नेस जा ईंदा आहिनि, को मिटनि माइटनि जा ईंदा आहिनि, त नमाज़ में इहो बि ख़्यालु ईंदो आहे त न हीअ ग़लति थियो, हीअं थियो। इन ख़्यालातनि खे कीअं माण्हू ख़तमु करे, इहो प्लीज़ ॿुधाइजो। जी बिल्कुलु ईअं थींदो आहे त जंहिं महिल माण्हू नमाज़ पढ़ण लाइ अलाह अकबर चवंदो आहे त शैतान ओॾी महिल हमलो कंदो आहे इंसान ते, बाबा फलाणो कमु तुंहिंजो रहिजी वियो हुयो, फलाणी ॻाल्हि ईअं थी हुई, फलाणी शइ ईअं थी, ईअं न थियणु घुरिजे आहे, त शैतान ओॾी महिल सभई कमु यादि ॾियारींदो आहे। इहो सही ऐं बिल्कुलु सही न आहे, छो त असां अलाह जी इबादत कंदा पिया हूंदा आहियूं ऐं इन खां बचण जे लाइ जेको बुज़ुर्गनि इशाद फरमायो, आलिम सगोरनि इशाद फरमायो आहे, उहो इहो आहे त नमाज़ शुरू करण खां पहिरियां आउज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम 3 दफ़ा पढ़ी करे पंहिंजे उल्टे कंधे जी तरफ़ थू 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 करे छॾियो त इनशाला वसवसा न ईंदा। ज़बरदस्त। ईअं त हिकिड़ो डायरेक्टर साहब इन सां ई जेको आहे सुवालु कयो रिलेटेड आहे त जीअं मस्जिद अलाह जो घरु आहे त पोइ अलाह जे घर में शैतान कीअं थो हावी थिए माण्हुनि जे मथे, कीअं थो वेसुसा विझे? जी शैतान त उनखे त मोहलत मिलियल आहे, क़ुर पाक में फरमायो वियो त शैतान खे मोहलत मिलियल आहे क़यामत ताईं। भले उहो गुमराह करण जी कोशिशि करे थो हर कंहिं ते, पर जेका रब ताला जा ख़ासि बाना हूंदा आहिनि उहे उनजी कोशिशि में न ईंदा आहिनि, उहे उनजे चए ते अमल न कंदा आहिनि। ऐं मस्जिद रब ताला जो घरु आहे, बाक़ाइदा घरु आहे, पर शैतान जेको आहे इंसान सां गॾु ई हूंदो आहे, चाहे इंसान जिते बि हूंदो आहे। मां हिन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां, जीअं रमज़ान मुबारक जो महीनो जीअं ईंदो आहे त चवंदा आहिनि जीअं चंडु नज़र ईंदो आहे त शैतान ॿधिजी वेंदो आहे, पर उनजे बावजूद बि असां खां गुनाह थी वेंदा आहिनि, कोताहियूं थी वेंदियूं आहिनि। इहो थींदो आहे त इनजो नफ़्स हूंदो आहे इंसान सां गॾु, जेको नफ़्स अमारा हूंदो आहे, जेको उनखे ग़लति ॻाल्हियुनि जो हुकुम ॾींदो आहे, ग़लति ॻाल्हियुनि जा मशवरा ॾींदो आहे, ग़लति ॻाल्हियुनि ते उभारींदो आहे। इहो नफ़्स अमारा हूंदो आहे, इहो बि ईअं सम्झो शैतान वारा कमु कंदो रहंदो आहे। त इन खां पोइ नफ़्स लवामा हूंदो आहे जेको मलामत कंदो आहे इंसान खे त बाबा हे तूं कमु कयो, ग़लति कमु हुयो, इहो सही न हुयो, ईअं न करणु घुरिजे आहे। उहो नफ़्स लवामा हूंदो आहे ऐं उहो उनखे मलामत जी तरफ़ तौबा जी तरफ़ राग़िब कंदो आहे। अच्छा, अगरि को माण्हू खां गुनाह कबीरा या सगीरा थी थो वञे ऐं उनखे बाद में पछतावो थो थिए त मूंखां हीउ ग़लति थियो ऐं हू अगरि मतिलबु उनखे उहो चाहे थो त अलाह साईं मूंखे माफ़ु करे, त हुनजे लाइ उनखे छा करणु खपे? असल में ॾिसो, तौबा जे लाइ 3 शराइत ज़रूरी आहिनि। पहिरीं शर्त इहा आहे त उनखे निदामत हुजे, जेको मां कयो आहे ग़लति हुयो, दिलि सां निदामत हुजे, अहसासु हुजे उनखे मां ग़लति कमु कयो। ऐं इन खां गॾो गॾु ॿी ॻाल्हि इहा, ॿी शर्त इहा त आईंदा न करण जी कसम खणे, त आईंदा मां इहो कमु न कंदुमि, हीअ गुनाह जेको मूंखां थी वियो सरजत, अलाह ताला मूंखे इन दफ़ा माफ़ु करे, इनशाला अॻे मां इहो कमु न कंदुमि। बिल्कुलु मालिक त रहीम ज़रूरी आहे। ऐं मां चवंदो आहियां त अलाह साईं परवरदिगार एतिरो रहमान आहे, रहीम आहे त अस्तगफार कंदा रहो, अल्लाह साईं कहिड़े बि मौक़े ते कहिड़े वक़्तु तव्हांखे माफ़ु करे सघे थो, तो अस्तगफार पढ़ंदा रहंदा कयो, अस्तगफार जी तस्बीह पढ़ंदा रहंदा कयो, अलाह अलाह कंदा रहंदा कयो। तस्बीह जो मक़सदु इहो आहे त पाण में आदत विझणी आहे असांखे। तस्बीह मां अमुराद हिते मां हिकिड़ी ॻाल्हि कंदमि त तस्बीह सां सिर्फ़ु हिकिड़े दाणे ते
इस्तग़फ़ार त असां पढ़ंदा आहियूं, पर जेकॾहिं दिलि में मेर आहे या असां कंहिंजे लाइ का खॾ खोटूं पिया या असां कंहिंजे लाइ बुरो चाहियूं था, त पोइ भली तव्हां केतिरी बि तस्बीह पढ़ो तव्हांजो मां जेका ॻाल्हि कयां पियो त असांखे पंहिंजो पाण में हिकिड़ी आदत विझणी आहे। हाणे पाण जीअं सहरी जी हीअ नशरियात कयूं पिया, असांखे हिकिड़ी रोज़ जी आदत पियल आहे, असां मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स कंदा आहियूं, असां हीअं ट्रांसमिशन कयूं त असां में हीअ आदत पइजी वई न, आदत है पूरो महीनो असां इनखे कंटिन्यू कंदा रहंदासीं। ऐं मां ईंदो आहियां हिते जीअं त माना मुंहिंजे ज़हन में मौलूद ईंदा आहिनि, नातूं ईंदियूं आहिनि, पढ़ंदो रहंदो आहियां, सलात वग़ैरह पढ़ंदो रहंदो आहियां, छो त असांखे हिकिड़ी जेको हीउ माहौल अहिड़ो मिलियो आहे जो पाण ईअं कयो। तस्बीह पढ़ण जो मक़सदु इहो आहे, तव्हां तस्बीह जॾहिं अलाह 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 कंदा रहंदा पाण में 25 30 ॾींहं 40 ॾींहं आदत विझंदा त ऑटोमेटिकली तव्हांजो पाण ई दिलि तव्हांजो अलाह अलाह कंदो रहंदो। त मेहरीन जी से हम अब पूछेंगे कि कहाँ तक पहुंची आज की हमारी डिश। जी हमारी डिश अब हमने इसमें सब चीज़ें डाल दी हैं। हाँ। अब इसको हमने मटर को गलाने के लिए रख दिया है। अच्छा, चावल नहीं डले अभी? नहीं अभी नहीं, अभी हम मटर जब पूरी गल जाएगी तो फिर हम इसमें अपने चावल ऐड करेंगे। अच्छा, मैं यहाँ पे ये बताना चाह रही हूँ कि मेहरीन का भी एक आलिम साहब के साथ कोई सवाल था, आप पूछना चाह रही थी तो जी। एक कन्फ्यूजन है वो ये कि जैसे रमज़ान में अक्सर होता है कि किसी वजह से हमारे रोज़े छूट जाते हैं, तो बीमार हो या कोई भी रीज़न हो वो हमारे जो छूट जाते हैं, तो उनको अगर हम कज़ा रोज़े ना रख सकें और हम उसका अगर जैसे कहते हैं कि कज़ा रोज़े रखने आप अगर रमज़ान में नहीं रख सकते तो आप उनको बाद में रख दें, तो बाद में हम नहीं रखते, अगर हम सेहत याब भी हैं और हम नहीं रखते और हम कहते हैं कि भाई हम इसका फ़दिया दे देंगे तो वो हमारे लिए आसान है, तो क्या ये सही बात है कि जो आगे आने वाले रमज़ान होते हैं और हमारे पिछले रोज़े छूटे हुए होते हैं कज़ा, तो वो कबूल नहीं होते, क्या ये सही बात है? आपने असल में दो बातें पूछी हैं। एक बात तो ये हुई कि रमज़ान शरीफ में हम रोज़े रखते हैं, काफ़ी तो हमसे छूट जाते हैं, बाद में हम उनको अदा करते हैं या नहीं करते वो लोग बात है। अब बाद में अगर हमें अदा करने के लिए इसके लिए शर्त ये है, जो आपने फ़िदिये की बात की है, फ़िदिये के लिए शर्त ये है कि बंदा मर जाए फिर फ़िदिया होता है। अगर बंदा ज़िंदा है तो जीते जी उसके लिए दो चीज़ें हैं, एक तो ये कि वो उसकी कज़ा करें। इनका सवाल जो है मेरे ख्याल से मैं आपको थोड़ा क्लियर कर दूं कि इनका सवाल ये है कि इस रमज़ान में मैंने कुछ रोज़े छोड़ दिए और वो मैंने नहीं रखे आगे जाके, तो अगले जो माह रमज़ान आएगा क्या वो जो मैं रोज़े रखूँगी वो मेरे कबूल होंगे या नहीं होंगे? जी मैं वही सवाल था, आखिर में इनकी ये बात थी। या वो और या हम जैसे हमें अलाउ है कि हम कोई हमारे जो अनाज के हिसाब से हम एक रकम दे देते हैं जिसको फदिया कहते हैं, तो वो मरने के बाद होता है। अच्छा जी मैं वही अर्ज़ कर रहा था, फिदिया जो होता है ये मरने के बाद होता है। अगर जीते जी बंदे के लिए ज़रूरी है कि उनकी कज़ा करें। कज़ा यानी कि जो रोज़े उसने छोड़े हैं वो दोबारा रखें। अगर ऐसी उसकी हालत कंडीशन ऐसी है कि वो बीमार है या रोज़े नहीं रख पा रहा, तब वो कफ़ारा अदा करेगा, फ़िदिया और लाजिम नहीं होगा। फ़िदिये के लिए शर्त यह है कि बंदा इंतकाल कर जाए, उसके बाद फ़िदिया अदा किया जाता है। अच्छा, इसके अलावा आपने दूसरा ये सवाल भी किया था कि दूसरा रमज़ान आने तक अगर पिछले रमज़ान की कज़ा ना की हो तो दूसरा रमज़ान के जो रोज़े होते हैं वो कबूल नहीं होते। तो आपने ये सुना, ये गलत सुना, ऐसा बिल्कुल भी नहीं है। अल्लाह ताला ने रोज़े रमज़ान में फ़र्ज़ की हैं जो वो कबूल फरमाएगा। अलबत्ता जिनकी कज़ा रहती है वो आपको कज़ा करना ज़रूरी होगी। ज़रूरी होता है। अच्छा, हम किसी को खाना नहीं खिला सकते या उसके पैसे नहीं दे सकते, ऐसा नहीं है? ये कफ़ारा है रोज़े का, उस वक्त है कि जब आप रोज़ा नहीं रख सकती तो आप किसी और को रखवा अदा करना पड़ेगा, किसी और को रखवा दें। और मैं तो यही बात हर बार कहता रहता हूँ कि सबसे पहले आप दूसरे का दस्तरखान देखें कि वहाँ पे कुछ है या नहीं है, उसके बाद हम अपने घर का दस्तरखान देखें। अच्छा, ब्रेक वठूं? हाँ, ब्रेक जो टाइम थियो आहे त पोइ ब्रेक ते हलूं था। महिमान रमज़ान में नंढड़ो कमर्शियल ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी गॾंदासीं।
भलीकार जी अमां सभिनी खे हिकु दफ़ो वरी दिलि जी गहरायुनि सां महिमान रमज़ान जी हिन शहर जी नशरियात में ऐं फस्ट टाइम अज़रा ऐं मां को प्रोग्राम गॾु कयूं पिया ऐं ॾाढी सुठी कॉम्बिनेशन आहे असां ॿिन्ही जी ख़ासि करे ईअं हूंदो आहे अज़रा त मुख़्तलिफ़ ट्रांसमिशन्स में जीअं मां इफ़्तार जी ट्रांसमिशन कंदो रहंदो हुउसि त पहिरियां सैर सां कयमि वरी इक़रा सां कयमि त कॾहिं न कॾहिं को न को एक्सीडेंटली असांजो झगड़ो फ़साद छो त जिथे ॿ होस्ट हूंदा आहिनि उन्हनि जो थी वेंदो आहे पर तव्हांखे मां एप्रिशिएट थो कयां तव्हांखे शाबास आहे सलाम आहे तव्हांखे जो तव्हां शयुनि खे बि बाक़ाइदा कंटिन्यू गॾु खयो पिया हलो सो सुठो पियो लॻे अञा ताईं त का अहिड़ी शइ कान थी आहे सो अलाह कंदो अॻियां अहिड़ी शइ कान थींदी असां वरी हिक ॿिए जी नेचर खां बि वाक़िफ़ आहियूं जी लाइबा असां सां गॾु आहे लाइबा जी क्या सुना रही हैं अभी आप मौला अली का मनकबर माशाल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मेरा मुर्शिद अली मौला मेरा मुर्शिद अली मौला मेरा मुर्शिद अली मौला मेरा मुर्शिद अली मौला अली अली मौला अली 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 मौला अली अली मौला अली 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 मौला मेरा मुर्शिद अली मौला मेरा मुर्शिद अली मौला ज़िक्र अली ने की है यारो है ये ज़िक्र सहाबा हैदर मौला हर मोमिन का है नारा नारा मार के है दे जिए जा इसमें आज़म है ये नारा 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 अली अली मौला अली 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 मौला अली अली मौला अली 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 मौला अली अली मौला अली अली मौला अली अली मौला अली 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 मौला हैदर जब मैदान में आते दुश्मन भागते सारे नाम अली का सुन के बुज़्द थर थर कांपते सारे अली अली नाम अली का सुन के बुज़्द थर थर कांपते सारे तेरे मुकाबिल जो आता डर जाता दबदबा है तेरा ऐसा दबदबा है तेरा ऐसा दबदबा है तेरा ऐसा दबदबा है तेरा ऐसा अली अली मौला अली 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 मौला अली अली मौला अली 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 मौला अली अली मौला अली अली मौला अली अली मौला अली 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 मौला मेरा मुर्शिद अली मौला मेरा मुर्शिद अली मौला मेरा मुर्शिद अली मौला मेरा मुर्शिद अली मौला माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त छा ॻाल्हि आहे लाइबा तमामु ख़ूबसूरत आवाज़ ऐं जंहिंजो मुर्शिद अली मौला उन जा सब कम सोला माशाल्लाह ऐं तमामु ज़बरदस्त आवाज़ और अच्छा आप अभी किससे सीख रही हैं आप मैंने दूसरे उस्ताद से सीखा था उस्ताद जुनैद कासमी कलंदरी और अभी रिसेंटली मैं उस्ताद जुनैद चिश्ती से सीख रही हूँ। जुनैद चिश्ती बहुत एक मैं कहूँगा कि मेहनती बंदा है और हर रमज़ान में हमारे साथ होता है और ये भी मैं कहूँगी कि जितनी हम आपस में उर्दू में बात करें
अच्छा मां इहो ज़रूरु चवंदुसि त उनजी जेका पंहिंजी आवाज़ आहे उहा बि ॾाढी ज़बरदस्त आहे, उहो बि असांजी साहेड़ी। मां इहो बि चवणु चाहियां त जेतिरियूं नंढड़ियूं असां वटि आयूं हिन वक़्त ताईं नात जेके पढ़ियूं आहिनि उन्हनि जी आवाज़ हिक खां हिकु आहे, आला खां आला, ज़बरदस्त। सो ख़ुशबू बि ज़बरदस्त अचे पई। पर जेको आलम साहब बि वेठो आहे त ख़ूबसूरत सवाल बि कंदासीं। उमेर साईं तव्हां माशाल्लाह हाणे अलामा आहियो त तव्हां किथां एजुकेशन हासिलु कई आहे? अलामा शिवजी या हिते कराची में जामिया में 8 साल दर्स निज़ामी जो कोर्स कयोसीं। अच्छा ऐं अल्हम्दुलिल्लाह इहो आख़िरी साल इहो असांजो फ़ारिग़ तहसील थी चुका आहियूं। अच्छा अलामा जो जेको कोर्स आहे घणनि सालनि जो हूंदो आहे? मुख़्तलिफ़ हूंदो आहे, किथे 8 सालनि जो हूंदो आहे, किथे 6 सालनि जो हूंदो आहे, किथे 5 सालनि जो हूंदो आहे। असां 8 सालनि जो कोर्स कयो। 8 साल जो कोर्स कयो, माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। त तव्हां अॼु हीउ जेको असांजो पहिरियों अशरो आहे इन अशरे बाबति बि पुछंदासीं। इन टिनी अशरनि खे तव्हां पंहिंजे हिसाब सां, पंहिंजे किताबनि जे हिसाब सां, पंहिंजे इल्म जे हिसाब सां ज़रूरु असांजे नाज़रीन ताईं इहा शइ पहुचायो। जी बिल्कुलु। हदीस मुबारका में ईंदो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाबान जे आख़िरी ॾींहं ते आख़िरी राति इहो ख़िताबु फरमायो हुयो, फरमायूं त असांजे तव्हां सहाबा किराम तव्हांजे अहिड़ो महीनो अचे थो जेको तव्हांजे लाइ बहितरीनु आहे, माना तव्हां हुन में जेकी इबादत कंदा आहियो तव्हांखे हुनजो 70 गुना अजर दुगना मिलंदो। ऐं हिन सां गॾोगॾु हुनजा जेका पहिरियां 10 ॾींहं आहिनि उहे तव्हांजे लाइ रहमत जा आहिनि, ऐं ॿिया 10 ॾींहं जेका आहिनि तव्हांजे लाइ उहे मग़फ़िरत जा आहिनि, ऐं टियां 10 ॾींहं जेका आहिनि उहे तव्हांजे लाइ जहन्नम खां निजात जा आहिनि। त इहे 3 अशरनि में तक़सीमकारी कई वई। हदीस मुबारक में सरतन इहो मौजूदु आहे। माशाल्लाह ज़बरदस्त। अच्छा जेको मां आऊं सवाल करणु पई चाहियां त रोज़े जा जेके असुल मक़ासद आहिनि ऐं हिकमतूं जेके हूंदियूं आहिनि उहे कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि, छा आहिनि? जी बिल्कुलु। रोज़ो हिकु त रखणु फ़र्ज़ु आहे, माण्हू रोज़ो रखंदो आहे। रोज़ो रखण सां ईअं थींदो आहे त काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके घटि ॻाल्हाईंदा आहिनि, त बाबा असां ॻाल्हाईंदासीं न, असांखे रोज़ो आहे। ऐं रोज़े न ॻाल्हाइण सां ईअं थींदो आहे त माण्हू कूड़ खां, गिला खां, ग़ीबत खां, चुगली खां, बोतान खां बची वेंदो आहे। इहे रोज़े जे मक़ासिद में, रोज़े जे हिकमतुनि में ईंदो आहे। ऐं ॿियो त इहो माण्हू शहरी खां वठी करे इफ़्तार ताईं इंसानु जेको आहे अलाह ताला जी इबादत में गुज़ारींदो आहे, अलाह ताला जी रज़ा हासिलु करण में गुज़ारींदो आहे, त उहो गुनाहनि खां परे भॼंदो आहे। त रोज़े जी हालति में आहियां मां, रोज़े जी हालति जे हुअण सबबु उहो गुनाहनि खां परे भॼंदो आहे। मूंखे रोज़ो आहे फ़िलहालु, मां हीउ कमु न कंदुमि, त इन में अलाह जी रज़ा हासिलु थींदी आहे। अच्छा हिकिड़ी ॿी इन सां ई ॻाल्हि कंटिन्यू कंदासीं त जीअं तव्हां त ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई। 2 सवाल आहिनि मुंहिंजा। हिकिड़ो त रोज़े में गुस्सो छो ईंदो आहे माण्हू खे? तमामु घणो कावड़ में हूंदो आहे, का ॻाल्हि वणंदी न आहे, आसे पासे वारो न वणंदो आहे, गुस्सो हुनखे गुस्से कंट्रोल कीअं कजे? ॿियो सवाल मुंहिंजो इहो आहे, असां हिनखे कंटिन्यू कंदा सवाल करे तव्हां जवाबु ॾिजो त हिकिड़ो माण्हू सॼी ज़िंदगी कॾहिं न निमाज़ पढ़ी, न क़ुर शरीफ़ पढ़ियो, न रोज़ो रखियो, ऐं मुस्लमान बि आहे, मुस्लमान हूंदे बि, ऐं बसि अचानक हुनखे ख़्यालु थो अचे त मां न हाणे निमाज़ पढ़ंदुमि ऐं रोज़ा बि रखंदुमि, त उनजा जेके पोयां जेके रोज़ा गुज़री विया उन्हनि जो कफ़ारो अदा कीअं करे? निमाज़ूं गुज़री वियूं उन्हनि जो कफ़ारो अदा कीअं करे? जी तमामु बहितरीनु, तव्हां सुठा सवाल कया। पहिरियों सवाल तव्हांजो इहो हुयो त माण्हू खे गुस्सो ईंदो आहे रोज़े जी हालति में, उनखे कंट्रोल कीअं करे? पहिरीं ॻाल्हि इहा त रोज़े जी हालति में माण्हू खे गुस्सो न अचणु घुरिजे, छो त गुस्सो रोज़ो रखियो त अलाह जी रज़ा हासिलु करण जे लाइ, ऐं गुस्सो जेको आहे इहो अलाह ताला खे नाराज़ करण वारी शइ आहे। त माण्हू गुस्सो जंहिं महिल कंदो अलाह खे नाराज़ कंदो। उनखे सोचणु घुरिजे त मां अलाह जी रज़ा जे लाइ रोज़ो रखियो आहे, त अलाह जी रज़ा जे लाइ मां गुस्सो परे कयां। जंहिं महिल गुस्सो अचे त इन लाइ ॿुधायो वियो आहे त माण्हू खे अगरि गुस्सो अचे थो उथियो बीठो आहे त वेही रहे, अगरि वेठो आहे त सुम्ही पए, ऐं वरी बि गुस्सो नथो वञे त वञी वज़ू करे अचे, इनशाला हुनजो गुस्सो ख़तमु थी वेंदो। ज़बरदस्त। ऐं इन खां गॾु तव्हां ॿी ॻाल्हि जेको ॿियो सवाल कयो तव्हां त इंसानु मुस्लमान त आहे, जी बिल्कुलु आहे, ऐं हुनजो बालिग़ थियण खां पोइ जेको आहे उनखे 5 साल, 10 साल, 15 साल थी चुका आहिनि, न नमाज़ पढ़े अथई, न रोज़ा रखिया अथई पोयां, वञी अचानक उनखे पोइ सोच अचे थी त मां रोज़ा रखां, नमाज़ पढ़ां, मुंहिंजे फ़र्ज़ बि आहिनि, त उनजे लाइ इहो आहे त पोयूं जेकी बि नमाज़ूं गुज़रियूं आहिनि पंहिंजी सने बुलूगत खे हिसाब लाइ, उनखां वठी करे अॼु ताईं जेतिरियूं बि नमाज़नि थियूं आहिनि हिसाब लाइ करे उनजी तरतीब सां उनजी क़ज़ा करे, इहो उनजे लाइ हुकुम आहे। ऐं अगरि क़ज़ा न कंदो, इहा उन ते फ़र्ज़ु नमाज़ आहे, क़ज़ा न कंदो गुनाहगार थींदो। ऐं सेकेंड ॻाल्हि तव्हांजी इहा त रोज़ा जेका छॾिया, रोज़ा बि फ़र्ज़ु हुया, अदा क़ज़ा थी विया, उन्हनि खे क़ज़ा खे अदा करणु ज़रूरी आहे। अगरि उहे क़ज़ा खे अदा न कंदो त गुनाहगार थींदो। ऐं टीं ॻाल्हि इहा त अगरि इंसानु माना हाणे शुरू थियो आहे, नमाज़ पढ़णु शुरू कयूं था त नमाज़ बि रोज़ो बि हर शइ शुरू कई अथसि, ऐं पोयां उनजा जेका आहिनि नमाज़ रहिजी वियूं आहिनि, रोज़ा रहिजी विया आहिनि, त इंसान जो अगरि इन असना में, इन दरमियान में इंतकाल थी थो वञे त उन जे लाइ हुकुम इहो आहे त उनजो फ़िदियो अदा कयो वेंदो। पोयों जो जेको हिसाब लाथो वेंदो, नमाज़ूं केतिरियूं क़ज़ा थियूं आहिनि, रोज़ा केतिरा क़ज़ा थिया आहिनि, इन जो फ़िदियो अदा कयो वेंदो। पोइ इन अलाह ताला खां उमेद इहा कई वेंदी आहे त इहो फ़िदियो अदा करण सबबु अलाह ताला उनजा जेका गुनाह थिया उहे माफ़ु फ़रमाईंदो।
अच्छा अच्छा, जी तव्हां चयो त निमाज़ूं केतिरियूं क़ज़ा कयूं वयूं आहिनि, हिकिड़ो मिंट इन सवाल खे हिकिड़ो मिंट मां कंप्लीट सम्झां बि, नाज़रीन ताईं सम्झायां बि त हिकिड़ो माण्हू 10 साल खां वठी निमाज़ न पढ़ी जी, अचानक हू गुज़ारे वियो, उनजो छा फ़िदियो थींदो? 10 साल नमाज़ न पढ़ी ॾिठो वेंदो त केतिरी उमिरि खां वठी केसि ताईं हुन नमाज़ न पढ़ी आहे। हाणे उहो अंदाज़ो लॻाए त मुंहिंजी एतिरी उमिरि खां वठी एसि ताईं मां नमाज़ न पढ़ियूं आहिनि, त डेली वाइज़ मुंहिंजूं 5 नमाज़ूं क़ज़ा थियनि थियूं। उहो पाण त गुज़ारे वियो, पाण त हिन दुनिया में ई हले वियो, त उनजो पोइ जी, त उनजो फ़िदियो अदा करणु ज़रूरी आहे। मैं हिसाबु लाहिणो पवंदो, नमाज़ एतिरियूं अदा माना गुज़रियूं आहिनि, नमाज़ूं या रोज़ा आहिनि एतिरा गुज़रिया आहिनि पोयूं, त हर हिकु जो फ़िदियो हूंदो आहे। उहो फ़िदियो उन दौर जे मुताबिक़ उलमाए कराम खां, मुफ़्तियान कराम खां पुछी करे त हिकु नमाज़ जो फ़िदियो छा बणे थो। माना उनजा ॿार ॾियनि या उनजा ॿार आहिनि, वरसा आहिनि उनजा, अगरि पुटु आहे तुंहिंजो पीउ ॾेई सघे थो, अगरि पीउ आहे तुंहिंजो पुटु ॾेई सघे थो। अच्छा, जेतिरा साल उनजी उमिरि हुई ओतिरा साल जा रमज़ान मतिलबु काउंट कंदा, वरी रोज़ा काउंट कंदा, वरी नमाज़ूं कंदा? ओतिरा न, सने बुलुगत ॾिठी वेंदी न, बालिग़ थियण खां पोइ जंहिं महिल फ़र्ज़ थी विया आहिनि त उनखां पोइ अदा न कई आहे, उन ॾींहं खां वठी हिसाबु लॻाइणु शुरू कयो वेंदो। अच्छा अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि, माण्हू गुनाह बि करे थो पियो, माण्हू राति जो शराब बि पीए थो, महफ़िलुनि में वञे थो हेॾा होॾा, ऐं उहो ई माण्हू वरी रोज़ा बि रखे थो, नमाज़ूं बि पढ़े थो, त उन जे बाबति छा हुकुम आहे? हिन जे लाइ इहो या त नमाज़ूं जी जेकी फ़र्ज़ु आहे, नमाज़ तुंहिंजी अदा थी वेंदी, इन तरह सां जेको रोज़ो फ़र्ज़ु आहे रोज़ो बि अदा थी वेंदो, लेकिन इन जी नूरानियत जेकी आहे उनखे नसीब न थींदी आहे। छो त अलाह ताला शराब खे सराहतन क़ुरान पाक में फ़रमायो, इन्नमल ख़मर वल मैसर हराम, माना शराब ऐं जुआ जेका अलाह ताला हराम करे छॾी आहे क़ुरान पाक में, त इन खे अगरि माण्हू इहो ॾिठो वञे त शराब बि पीए थो, जुआ बि खेॾे थो, गुनाह बि करे थो, इन सां गॾु नमाज़ बि पढ़े थो, रोज़ा बि रखे थो, तुंहिंजा नमाज़ ऐं रोज़ा थी वेंदा, फ़र्ज़ु तुंहिंजो अदा थी वेंदो, लेकिन उनजो गुनाह जेको आहे वालिदैन खे मिलंदो। मतिलबु पंहिंजो जेको इबादत थी उनजो सवाबु उनखे मिलंदो? सवाबु त उनखे ॾिठो वेंदो न, उहो सवाबु नूरानियत उनखे न मिलंदी, अगरि गुनाह बि करे थो सवाबु न मिलंदो। छो त हदीसनि में ईंदो आहे जेको 40 ॾींहं नमाज़ तर्क न करे उहो गुनाहनि खां परे थी वेंदो आहे। ऐं असां ॾिठा आहियूं त माण्हू तक़रीबन 40 ॾींहं छा काफ़ी अरसो नमाज़ पढ़ंदा रहंदा आहिनि, पोइ बि गुनाह कंदा रहंदा आहिनि, त इन जी वजह इहा या त उहो 40 जेके नमाज़ पढ़नि न उनखे नूरानियत नसीब न थी आहे। छो नूरानियत नसीब न थिए? छो त गुनाहनि खां परे न थियो आहे, ऐं गुनाहनि खां परे थींदो नूरानियत नसीब थींदी। अच्छा, तव्हां जे 40 ॾींहंनि जी ॻाल्हि था कयो त चवंदा आहिनि त जेको नओं माण्हू नमाज़ सिखंदो आहे न त 40 ॾींहंनि ताईं माफ़ आहे, त उहो छा माफ़ आहे? 40 ॾींहं ताईं माफ़ आहे उन हिसाब सां आहे त नओं माण्हू जॾहिं नमाज़ सिखे थो, पंहिंजी क़िरात दुरुस्त करे थो, सूरह फातिहा यादि न सूरह फातिहा यादि करे थो, अहिड़ी तरह का ॿी सूरत उनखे यादि न उहा यादि करे थो, इहा यादि कंदो रहे, उनजे लाइ ज़रूरी हुकुम आहे। त 40 ॾींहं ताईं ईअं 40 ॾींहं त इहो ईअं चवंदा आहिनि, पर जेसि ताईं इहो सिखी न वठे एसि ताईं उनजे लाइ इहो जेको सेशन हले थो इहो माफ़ थी वेंदो। भुलिजी थो वञे विच में त भुलिजी थो वञे उहो बि माफ़ आहे, छो त हिनखे ख़बर न आहे न, उनखे हाणे सेखारियूं था, सीखे थो पियो। अच्छा ज़बरदस्त। अच्छा जी मेहरीन, आप बताएं कहाँ तक पहुंची हमारी रेसिपी? हमारी डिश तैयार है, हम दम पे इसको दम कर रहे हैं, बस वेट कर रहे हैं कि ये हो जाए। तो अभी थोड़ा टाइम लगेगा इसमें, तब तक हम हमारी जो है लाइबा बैठी हुई है, तो लाइबा से कुछ सुन लें। लाइबा कौन सा कलाम इस वक्त हमें सुना रही हैं और हमारा कोई सलीका है आरज़ू का? माशाल्लाह जी। कोई सलीका है आरज़ू का, कोई सलीका है आरज़ू का, ना बंदगी मेरी बंदगी है, कोई सलीका है आरज़ू का, ना बंदगी मेरी बंदगी है, ये सब तुम्हारा करम है आका, के बात अब तक बनी हुई है, ये सब तुम्हारा करम है आका, और इतना दिया सरकार ने मुझको जितनी मेरी औकात नहीं, ये तो करम है उनका, वरना
मुझ में तो ऐसी बात नहीं, और इश्क शहे बदहा से पहले मुफलिस खस्ता हाल था मैं, अपने नबी पर हूँ मैं कुर्बान, अब वो मेरे हालात नहीं, अब वो मेरे हालात नहीं। कि बशीर कहिए नज़ीर कहिए, इन्हें सिराजे मुनीर कहिए, बशीर कहिए नज़ीर कहिए, इन्हें सिराजे मुनीर कहिए। जो सर बसर है कलाम रबी, जो सर बसर है कलाम रबी, वो मेरे आका की बंदगी है, ये सब तुम्हारा करम है आका। और किसी का एहसान क्यों उठाए, किसी को हालात क्यों बताए, किसी का एहसान क्यों उठाए, किसी को हालात क्यों बताए, कि तुम ही से मांगेंगे तुम ही दोगे, तुम ही से मांगेंगे तुम ही दोगे, तुम्हारे दर से ही लौ लगी है, ये सब तुम्हारा करम है आका। के बात अब तक बनी हुई है, ये सब तुम्हारा करम है आका। माशाल्लाह जी, सुभान अल्लाह, बहुत ही प्यारी आपकी आवाज़ और बहुत बहुत शुक्रिया आपका, आपने हमें टाइम दिया। और आलमोस्ट हमारी जो डिश है आज की वो आउट हो चुकी है और आप देख सकते हैं नाज़रीन स्क्रीन पे आउट हो चुकी है जी। मटर पुलाव ऐं शक्ल मां जेको आहे तमामु ख़ूबसूरत ऐं मज़ेदार लॻी रही आहे, ऐं सभ खां वधीक जेको मुंहं में पाणी अची रहियो आहे उहो हिन वक़्तु सार भाॼी अची रहियो आहे, छो जो असां काफ़ी ॾींहंनि खां चिकन कढ़ाई बि खाधीसीं, ग्रीन चिकन कढ़ाई बि खाधीसीं, तवा कीमा बि खाधो, त हू वीचारो वेजिटेरियन आहे, त अॼु हुनजी ईद आहे। चलो जी, ॾाढो ज़बरदस्त, वॾी महिरबानियूं आवाजूं, थैंक यू सो मच सर, तव्हां भी असांखे टाइम ॾिनो, लख थोड़ा, बहुत शुक्रिया बेटा, आपने भी हमें टाइम दिया। और मेरिन जी, आज की डिश तो हम टेस्ट करके ही बताएंगे, आपको वैसे कैसा लग रहा है? आपको पहली बार आप इस ट्रांसमिशन में हमारे साथ? बहुत अच्छा लग रहा है। मैंने पर्सनली मेरा एक्सपीरियंस कभी नहीं रहा, टीवी पे जब हम देखते हैं तो ऐसा इतना टाइम नहीं मिलता, क्योंकि उस वक्त आप बिज़ी होते हैं। हाँ। और फिर शाम में भी आप उससे ज़्यादा बिज़ी होते हैं, तो मैं हार्डली, जैसे जो मेरा फेवरेट सेगमेंट हमेशा प्रोग्राम्स में रहा है वो सवाल जवाब वाला, कि भाई आपकी नॉलेज भी बढ़ती है और अच्छा भी लगता है। तो लेकिन आप लोगों के यहाँ रह के आके और ये कि एक पकाने का मज़ा ही, जैसे एक थकन नहीं होती। वैसे मतलब आप फ्रेश रहते हैं। मुश्किल है आसान है? टीवी पे देखना तो एक अलग चीज़ है ना, तो यहाँ पे काम करना मुश्किल है आसान है? नहीं, अच्छा लगा, मुझे मुश्किल नहीं लगा। अच्छा। लेकिन एक नया एक्सपीरियंस हुआ, क्योंकि जब आप अकेले होते हैं ना तो आपके ऊपर बड़ा बर्डन होता है कि मुझे ये भी करना है, हाँ। ये भी करना है, ये भी करना है, तो आप उस वक्त
एक रिस्पॉन्सिबिलिटीज़ आपके ऊपर बहुत होती हैं, लेकिन जब आपके इर्द गिर्द आपके घर वाले हों, माहौल खुशगवार हो, तो फिर आपको थकन का एहसास नहीं होता, बातों बातों में आप अपना काम कर लेते हैं। KTN फैमिली, मैं आपको बताऊं, KTN फैमिली जो जिस भी ट्रांसमिशन में हमने काम किया है, सो सब हम मिलजुल के ऐसे काम करते, पता ही नहीं चलता है। मैं ये पूछना चाह रही थी कि पहले दिन आपको थोड़ा माइंड में था, मतलब थोड़ी कंफ्यूज थी आपके? नहीं, पहले दिन मैं बहुत डरी हुई थी और मैं बहुत ज़्यादा डरी हुई भी थी। चले, अच्छा हुआ, बहुत अच्छा लगा आपके साथ हमें, और आगे भी हम करते रहेंगे। बहुत बहुत शुक्रिया मेरिन जी, आज की रेसिपी हम टेस्ट करेंगे, कल बताएंगे, और वॾी महिरबानी अलामा साहब, नवाज़िश बेटा आप भी। सो पाण मोकिलायूं हाणे प्रोग्राम जो अॼु जी महिमान रमज़ान जी जेका सहरी जी नशरियात आहे, इन जो वक़्तु जेको आहे पंहिंजी पुॼाणी जी तरफ़ पहुची चुको आहे। पाण इजाज़त वठंदासीं, इंशाअल्लाह ज़िंदगी क़िस्मत ऐं तबियत सां न त वरी सुभाणे मुलाक़ात थींदी। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, अल्लाह दुआउनि में यादि रखिजो, अल्लाह तबारक व तआला अव्हां जूं ऐं असां जूं ही महफ़िलूं ऐं ही इबादतूं क़बूल फरमाए। आमीन।